प्यारा ॿारो अॼु असां सबक 10 जो लफ़्ज़ फ़ौज पढ़ंदासीं। फ़ौज लफ़्ज़ में 3 अखर 2 आवाज़ आहिनि। अखरनि ऐं आवाज़नि खे सुञाणे पढ़णु ऐं आवाज़ पाण में मिलाए लफ़्ज़ ठाहे लफ़्ज़ मिलाए जुमिला ठाहिबा आहिनि। हिजे पढ़णु फे वा ज़बर फ़ौ, जीम ज़बर ज, फ़ौज। हय ज़ेरे ही, हमज़ो ज़बर ही ए। फे वा ज़बर फ़ौ, जीम ज़बर ज, फ़ौज। अलफ़ मदा हय हे आहे। रवां पढ़णु फ़ौज ही ए फ़ौज आहे। वधीक ॾिसंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।